अचो सिंधी ॻाल्हायूं। तव्हांजो नालो छा आहे? तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आबदा आहे। मुंहिंजो नालो आबदा आहे। तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? मुंहिंजे पीउ जो नालो हैदर बख्श आहे। मुंहिंजे पीउ जो नालो हैदर बख्श आहे। तव्हां छा कंदियूं आहियो? तव्हां छा कंदियूं आहियो? मां पढ़ंदी आहियां। मां पढ़ंदी आहियां। तव्हांजे शहर जो नालो छा आहे? तव्हांजे शहर जो नालो छा आहे? मुंहिंजे शहर जो नालो कराची आहे। मुंहिंजे शहर जो नालो कराची आहे। मुसलमान ॾींहं में घणा वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे? मुसलमान ॾींहं में घणा वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे? मुसलमान ॾींहं में 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे। मुसलमान ॾींहं में 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे।